अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो आहे कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो पाणीअ मंझि बरसाति अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 14 मिस्टेक ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकुनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना के पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। दोस्तों यादि रखिजो त हीअ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो पियो वञे। ऐं दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां जेके बि दोस्त मुंहिंजे चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾियो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो तरफ़। मिस्टेक नंबर 15, किस्त नंबर 5। दोस्तों हिन सीन में हिन ॿेड़ीअ ते ऐं हिन ॿेड़ीअ में वेठल हिन शख़्स जे आसपास बैकग्राउंड ते नज़र कयो त हिन जे आसपास बैकग्राउंड में रुगो पाणी पाणी आहे, यानी हीअ ॿेड़ी ऐं हीअ हमरा हिन पाणीअ में मौजूदु आहिनि, यानी हिन पाणीअ जे विच ते मौजूदु आहिनि। दोस्तों 2 सेकंडनि खां पोइ जीअं ई कैमरा इन ॿेड़ीअ में वेठल हिन शख़्स ॾांहुं ज़ूम थी थिए त तव्हां हाणे हिन शख़्स जे पोयां बैकग्राउंड में ॾिसो त तव्हांखे पाणी परे ऐं वारी वेझी नज़र में ईंदी। हीअ ॾिसो दोस्तों, हीअ वारी नज़र अची रही आहे, यानी पाणी हाणे काफ़ी परे आहे। पहिरियां हीअ शख़्स हीअ ॿेड़ी पाणी जे विच में हुया ऐं हाणे वारीअ ते आहिनि ऐं पाणी काफ़ी परे नज़र अची रहियो आहे। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे। मिस्टेक नंबर 16, किस्त नंबर 5। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॿुधिजो त हीउ शख़्स छा पियो चवे। ही ब्लैक बोर्ड खिली रहियो आहे अव्हां जे लछणनि ते। ही ब्लैक बोर्ड खिली रहियो आहे अव्हां जे लछणनि ते। ही ब्लैक बोर्ड ब्लैक बोर्ड। ओ दोस्तों हिन खे केरु ॿुधाए त हीउ ब्लैक बोर्ड न बल्कि ग्रीन बोर्ड आहे। कौन है ये लोग, कहां से आते हैं? मिस्टेक नंबर 17, किस्त नंबर 5। दोस्तों हिन सीन में गौर सां ॿुधिजो त ही हमरा छा पियो चवे। ही ख़त इंडिया मां आयो आहे, असलम अरब लिखियो आहे। ही ख़त इंडिया मां आयो आहे, असलम अरब लिखियो आहे। ही ख़त इंडिया मां आयो आहे, ही ख़त इंडिया मां आयो आहे, असलम अरब लिखियो आहे, असलम अरब लिखियो आहे। दोस्तों हिन शख़्स ख़त जा ॿई पासा ॾिसी करे इहो ॿुधाए छॾियो त ही ख़त इंडिया मां आयो आहे, असलम ऐं अरब लिखियो आहे। दोस्तों हिन सीन में पहिरीं ग़लती इहा आहे त ही पढ़ियल लिखियल कोन हुयो हिन ड्रामे जे मुताबिक़, ऐं ॿी ॻाल्हि इहा बि आहे त हिन ख़त जे ॿिन्ही पासनि ते कुझु बि लिखियल न आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था। दोस्तों तव्हां पाण हिन ख़त ते गौर कयो त हिन ख़त जे ॿिन्ही पासनि ते कुझु बि लिखियल न आहे, जंहिंमां इहो साबित थिए त हीउ इंडिया मां आयो आहे ऐं असल में अरब मोकिलियो आहे। ऐं दोस्तों उन खां अलावा हिन वीडियो क्लिप में कुझु अखर साम्हूं पिया अचनि, इन करे हीउ ख़त तव्हांखे चङी रीति ॾिसण कोन पियो अचे, इन करे मां तव्हांखे हिकिड़ी ॿी क्लिप ॾेखारियां थो। दोस्तों हीउ ॾिसो, हीउ शख़्स हिन ख़त जा ॿई पासा फेराए रहियो आहे, त तव्हां गौर सां ॾिसो त हिन ख़त जे ॿिन्ही पासनि ते कुझु बि लिखियल न आहे। गौर सां ॾिसो दोस्तों। ऐं दोस्तों हीउ ॾिसो, अञा बि ज़ूम कयो आहे मूं हुन क्लिप खे, तव्हां दोस्तों ते गौर सां ॾिसो त हिते कुझु बि लिखियल न आहे हिन ख़त में। हीउ ॾिसो दोस्तों जॾहिं ख़त जे ॿिन्ही पासनि ते
कुझु बि लिखियलु कोन हुयो त हिन शख़्स खे कीअं ख़बर पई त हीउ ख़त इंडिया मां आयो आहे ऐं असलम ऐं अरब लिखियो आहे। मिस्टेक नंबर 18 क़िस्त नंबर 6। दोस्तो हिन सीन में पुलिस वारा हिन हमराह खे जंहिं लठ सां मारे रहिया आहिनि, दोस्तो दरअसल उहा का लठ न आहे बल्कि ही प्लास्टिक जी 1.5 फुट वारो पाइप आहे। दोस्तो तव्हां ही गौर सां ॾिसो, हीअ लठ न आहे बल्कि ही प्लास्टिक जो 1.5 फुट वारो पाइप आहे। जंहिं पाइप सां तव्हां कंहिंखे केतिरो बि मारियो पर उन ते असरु कोन थींदो, उल्टो उहो पाइप टुटी वेंदो। जीअं दोस्तो हिन सीन में ही प्लास्टिक जी पाइप हिन हमराह खे कोन पिया मारीनि बल्कि इहा जंहिं फर्श ते हमराह वेठल आहे उन ते पिया हणनि ऐं तव्हां हाणे ॾिसो त इहो पाइप बिल्कुलु टुटी चुको आहे। हीउ ॾिसो दोस्तो, इहो पाइप फर्श ते लॻण सबबु टुटी पियो आहे। दोस्तो तव्हां ही गौर सां ॾिसो। मिस्टेक नंबर 19 क़िस्त नंबर 6। दोस्तो हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर सां ॾिसो त हिते का बि छुरी या चाकू रखियलु नज़र कोन थो अचे। दोस्तो तव्हां हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो हिन जॻह ते त हिते का बि छुरी या चाकू रखियलु नज़र कोन थो अचे। ऐं दोस्तो कुझु ई सेकंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां हिते गौर सां ॾिसो त हिते छुरी या चाकू अची थो वञे। दोस्तो जेको पहिरियां कोन हुयो पर कुझु ई सेकंडनि खां पोइ हीउ चाकू हिते कीअं आयो। दोस्तो इहो सीन सम्झ खां ई ॿाहिरि आहे। कुझु सेकंड पहिरियां ते छुरी कान हुई ऐं हाणे अची वई। दोस्तो मां तो तव्हांखे ॿुधायां त इहा छुरी हिते कीअं आई। दरअसल दोस्तो इहा छुरी हिते हिननि सीन खे ठाहिण जे लाइ रखी हुई। जीअं ॾिसो हीअ छोकिरी हाणे सीन जे मुताबिक़ छुरी हितां कढियो पई अचे। ऐं दोस्तो तव्हां कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो त इहा मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 20 क़िस्त नंबर 6। दोस्तो हिन सीन जे मुताबिक़ ही हमराह हिन छबीअ में मच्छी खणी आयो आहे। दोस्तो तव्हांखे हिकु दफ़ो मां ॿीहर ॿुधाईंदो हलां त हिन सीन जे मुताबिक़ ही हमराह हिन छबीअ में मच्छी खणी आयो आहे। पर दोस्तो जंहिं हिसाब सां ही हमराह हिन छबीअ खे मथे खणियो बीठो आहे त तव्हां गौर सां ॾिसो त हिन छबीअ में ज़रे बराबरि बि वज़न न आहे। दोस्तो जंहिं हिसाब सां हिन शख़्स हिन छबीअ खे मथे खयो आहे त हिन हिसाब सां इहो अंदाज़ो लॻायो सघिजे थो त इहा छबी बिल्कुलु ख़ाली आहे, यानी इन में मच्छी बिल्कुलु न आहे। ऐं दोस्तो उन खां अलावा हिन वीडियो क्लिप में बि इन छबीअ में गौर सां ॾिसी सघिजे थो त इहा छबी बिल्कुलु ख़ाली आहे, यानी इन छबीअ में का बि मच्छी न आहे, बिल्कुलु ई ख़ाली आहे। हीउ ॾिसो दोस्तो तव्हां गौर सां। दोस्तो अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं दोस्तो हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में कमेंट बि ज़रूरु कंदा। दोस्तो यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं हीअ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो पियो वञे। ऐं उन खां अलावा जेके दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु ऐं फ्यूचर में बि मिली सघनि। त दोस्तो हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।